नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं। मुंहिंजे थर जो हाल जे ॿुधंदे त रोई पवंदे। अछड़े थर जो जेको सिंध जो ॾुकार ॾींहुं आहे, जंहिंमें गुज़िरियल 4 साल सां बरसाति न थी आहे, जिथे जर जो पाणी ऐं खूहनि जो पाणी बि साओ थी वियो। जेको माण्हू पीअनि था त उन्हनि खे इहो पाणी पेट में भर्ती करे थो, पर अछड़े थर जा माण्हू मजबूरी तौर ते इन्हनि खे वापराइण ते मजबूर आहिनि। थर में न रोड, न रस्ता, अस्पताल त का ख्वाब जी ॻाल्हि आहे या का क़िस्मत जो लिखियल खेल चवंदा आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिते हर को पंहिंजे दौर में वॾा वॾा वाइदा कंदा आहिनि, पर जीअं इक़्तिदार में ईंदा आहिनि त हुननि खे पंहिंजा वचन वाइदा विसरी वेंदा आहिनि। हिननि खे रुॻो पंहिंजी सीट जी यादगिरी हूंदी आहे। हिननि मारूरनि जो को बि सॾु ॿुधण वारो कोन आहे। अछड़े थर जे 5 किलोमीटर ते हिकु खूह त किथे वरी 10 किलोमीटर ते हिकु खूह, पर अफ़सोस किथे पाणी ॿाढ़ो, किथे खारो त किथे वरी पाणी फिको आहे। हिननि पाणी जो इस्तेमाल सां हिननि मारूरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियूं लॻी वियूं आहिनि। किन खे हॾनि जी बीमारी, किन खे गोॾनि जी बीमारी, के त वरी नंढे उमिरि में पोड़ा थी विया आहिनि। हिननि मारूरनि वस वारनि खे अपील कई आहे त ख़ुदा असांखे रोड ॾिना वञनि, पाणी, अस्पतालनि जा जोगा इंतज़ाम कया वञनि, जीअं असां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।